केतिरनि ई ग़रीबनि खे ज़मीनूं बि बिलावल साहब कॾहिं न चवंदो त तव्हां वञी ग़रीब जो हक़ खणो। बाक़ी ही हिकिड़ी माफ़िया आहे। हाणे हुन माफ़िया जो हाणे असांजो दिल्ली सदर साहब जे अंदर ते ॻाल्हि रही हो हिकिड़ो अलॻि आहे। सही पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सोशल मीडिया जे पेज तां हुन माफ़िया सदर जी जेको हिमायत थी आहे। सर इहो वॾो सवाल आहे। वो वरी पीपल्स पार्टी जो सदर आहे त वरी सुना के हंधनि ते चमचा बि हूंदा ओवरऑल से पूरे इन्हनि तो वयो पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि कंहिं हारी जे कंहिं ग़रीब जे हक़ ते नारो हणण कोन। तव्हां छा सम्झो था या पाकिस्तान पीपल्स पार्टी इन जो नोटिस वठंदी जेको गुज़िरियल 10 ॾींहं खां बिरो खान मकलू कट साहब जो हुकूमत हले थी। मालिक